अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। नाज़रीन, पहिरें हिसे जा 3 सितारा एरीज़ हमल, टॉरस सोर, जेमिनी जुज़ा। एरीज़ हमल, हिन हफ़्ते शदीद गुस्सो अचण वारो आहे। हूअं बि हिननि खे हर वक़्तु तमामु घणो गुस्सो ईंदो आहे, पर हिन हफ़्ते गुस्से में अची घर जी का वॾी क़ीमती शइ टोड़े विहंदा। पंहिंजे गुस्से ते कंट्रोल रखो। ॿियो त हिननि जी ज़िंदगीअ में का वॾी तब्दीली अची रही आहे। हाणे पहिरियां जा न रहंदा, बदिलजी वेंदा। हिननि जा तौर तरीक़ा हर शइ डिफरेंट थी वेंदा। नयूं सोचूं ईंदियूं, तौर तरीक़ा बदिलजण वारा आहिनि। हिन हफ़्ते में सिज ऐं मुश्तरीअ जे सुठे एंगल लॻण करे को वॾो फ़ाइदो मिलंदो। थी सघे के वॾे नए मनसूबे जी शुरूआति करे छॾियो, जंहिंसां वॾा फ़ाइदा हासिलु थींदा। नई ज़िंदगी, नई नशो नुमा ऐं नवां मनसूबा, हलणु फिरणु सभु बदिलजी रहियो आहे। टॉरस सोर, यूरेनस ऐं मरीख़ जो हिन हफ़्ते तव्हांजे पंहिंजे घर में किरणु लॻी रहियो आहे, जंहिंसां तव्हां नए घर, मकान, जाइदाद जी तब्दीलीअ जे लाइ पूरो हफ़्तो सोचींदा। ऐं हिन हफ़्ते शदीद रोमांस अची रहियो आहे ऐं यूरेनस मरीख़ जे करे ऐं तव्हां को वॾो कमु करणु चाहींदा। जंहिं अज़ीम कमु करण सां माण्हुनि में मक़बूलियत हासिलु थींदी। तव्हां माण्हुनि खे हैरान करण लाइ अहिड़ा मनसूबा जोड़े रहिया आहियो। अतारिद ऐं ज़ोल जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। तव्हां सोचींदा त कमु ऐं ज़िंदगीअ में तवाज़ुन कीअं बरक़रार रखे सघिजे, ऐं उन इहे किरण हुजण करे तव्हां घरेलू ज़िंदगीअ जे बारे में सोचींदा ऐं पॉलिसी बणाईंदा। मतिलबु तव्हांजो बहितरीअ ॾांहुं क़दम वधी रहियो आहे। जेमिनी जुज़ा, हिन हफ़्ते घरेलू मामलनि मुताबिक़ पाण खे समझोतो करणो पवंदो, जेको तव्हां न पिया करे सघो। तव्हां पाण खे ठीकु सम्झी रहिया आहियो। तव्हांजी इहा नफ़सियाती सोच आहे। पंहिंजे हालतुनि मुताबिक़ समझोतो कयो। ऐं ॿियो त को दोस्त तव्हांखे ख़बर ॿुधाए रहियो आहे, जेको ॿुधी हैरान थी वेंदा। सभु मूं सां छा थी रहियो आहे, ऐं सोचंदा तव्हां ज़हनी तौरु तेज़ आहियो। उन ख़बर जो हल कढी वठंदा। यूरेनस ऐं मरीख़ जे किरण लॻण सां तव्हांखे को सुठो मौक़ो हथु अची रहियो आहे। उन मां फ़ाइदो वठी अॻियां वधो ऐं हफ़्ते जे विच में सुठो रूमानी मौक़ो पिणु अची रहियो आहे।